द sindhuworld.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 135। अॼु जा अखर आहिनि सुंदरी या कामिणी, झेड़ाक या विढ़ण लाइ तयारु, जंग कंदड़ या विढ़ंदड़, रंभण आमतौर गांइ या मेंहिं जे आवाज़ लाइ कमु अचे थो, या रुअण, ढिढ या पेट। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। अदाकारा फिल्म एक्ट्रेस जो सुंदरी हुजणु संदसि मशहूरीअ में अहम किरदारु अदा करे थो। गोविंद जे झेड़ाक सुभाउ ऐं हर ॻाल्हि ते विढ़ण लाइ तयारु हुजण करे केतिरनि ई उन सां ॻाल्हाइणु बंदि करे छॾियो आहे। पंहिंजे देश लाइ जंग कंदड़ सिपाहीअ खे पंहिंजे मरण जीअण जी चिंता न हूंदी आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। ख़बर सही, गुस्से में ॻाल्हाइण वक़्तु तुंहिंजे आवाज़ ऐं रंभण में को फ़र्क़ु न हूंदो आहे। ढिढ भरे खाइण वारनि जो पेट ॿाहिरि निकिरी अचण करे उहे मोटा थी वेंदा आहिनि। सिंधियत सुहिणी रहे।